नाज़रीन ही सिंध बलूचिस्तान जे बॉर्डर ते मौजूद गढ़ीखेरो थाणे जी हद में ईंदड़ पुलिस चौकी है जैसे सेफला कैनाल पुलिस पिकेट छॾियो वेंदो आहे। ही उहा चौकी है जितां रोज़ानो लखें रुपयनि जी स्मगलिंग थींदी आहे ऐं हर ईंदड़ SSP लाइ ही वाहिद जेको आहे पिकेट आहे जेका सोना अंडा ॾींदड़ मुर्गी बणियल आहे। असां नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वठी ही पिकेट जेको आहे बिना कंहिं इंचार्ज जे हली रही आहे। कोई भी पुलिस अमलदार हिते इंचार्ज तौर मुक़रर ना है। जॾहिं त असांजे जेकाबाद जे SSP शुमाइल रियाज़ मलक जे पारां हिकु प्राइवेट जेको आहे पंहिंजो ड्राइवर जंहिंखे खान मोहम्मद सॾियो वञे उन्ही खे इंचार्ज मुक़रर कयो वियो आहे। इन मां साबित थिए थो त माना हिन चौकी गढ़ीखेरो थाणे ते को बि अहिड़ो अहलकार कोन्हे जंहिंखे हीअ चौकी जेको आहे ॾिजे। त इन मां ज़ाहिर थिए थो त हीअ चौकी हिकिड़ा वॾो जेको आहे पैसो ॾींदड़ चौकी आहे जंहिंजे करे SSP साहिबु जेको बि SSP अचे थो उहो हिन चौकीअ ते पंहिंजा अमलदार मुक़ररु करे थो। पोइ उन में कंहिं माज़ी में जेको आहे SSP अमलदार पुलिस जा त हुया पर हिन SSP साहिबु त हद करे छॾी आहे त हिन चौकीअ ते इंचार्ज हिकु पंहिंजे ज़ाती ड्राइवर खे जेको आहे बणाए रखियो आहे जेको हिते पुलिस वारनि जे मथां हुक्मरानी पियो हलाए ऐं हिन चौकीअ ते ईंदड़ वेंदड़ जेको आहे गाॾियुनि खे चेक करण जो मुकमिल अख्तियार रखे थो। पहले तो आप अपना नाम बताएंगे और आप ये बताएंगे कि आप चौकी के इंचार्ज थे तो आपकी रैंक और ओहदा क्या है? मैं कोई इंचार्ज नहीं हूँ, कुछ भी नहीं हूँ, वैसे बैठा हूँ देखभाल के लिए। कोई यहाँ से गलत चीज़ नहीं गुजरे, ठीक है। और सब चीज़ों पे मैंने सख्ती की हुई है। कोई आप इधर मीडिया बैठ जाए मेरे साथ सारा दिन, अगर कोई चीज़ यहाँ से निकले तो मीडिया है मेरे साथ बैठे। नहीं, हम ये पूछना चाहते हैं वो कि आप किस हवाले से यहाँ पर बैठे हैं? समझदार है तो रैंक होगी आपकी? कोई रैंक नहीं है, मैं वैसे देखभाल के लिए बैठा हूँ। तो ये तो गलत बात है ना भाई कि आप एक प्राइवेट आदमी हो के पुलिस चौकी के जो है ये पुलिस अमलदार आपकी बात मान रहे हैं, हमें तो समझ में नहीं आ रहा। ये सब चीज़ें नहीं बताई जाती हैं। नहीं सर, ये तो हम आपसे पूछने का हक रखते हैं ना मीडिया के हवाले से कि आप यहाँ पर बैठे, यहाँ कैमरा लगा बैठने की चाहते कोई चीज़ जा रही है अब उसके ऊपर कैमरा लगाएगा, सारा दिन बैठे। सर सवाल ये नहीं है, आपसे हम ये सवाल नहीं कर रहे हैं कि यहाँ से क्या होता है, यहाँ से क्या आता है, क्या जाता है। सवाल ये नहीं है, हम यही पूछना चाहते हैं कि आप किस हवाले से गाड़ियाँ चेक कर रहे हैं, क्यों कर रहे हैं? मैं नहीं कर रहा हूँ, पुलिस कर रही है। ये पुलिस बैठी है कर रही है चौकी के मालिक। अदा तव्हां जो इंचार्ज है ही नहीं। इंचार्ज कोई भी नहीं है हमारा, ये बैठे हुए हमारे बस साथ में यही है क्योंकि कुछ को इन्फॉर्मेशन सीक्रेट होती पता नहीं पड़ती किसी को। अच्छा, तव्हां जो नालो है? नाले की छात में बात है तव्हां की छोर गुरु मोहम्मद अरसलान। मोहम्मद अरसलान, तव्हां हिते PC आहियो? जी हाँ। ठीक। नाज़रीन, तव्हां जेको आहे सो चौकी ते मौजूदु साईं पंहिंजो नालो ॿुधाइण जी असांखे पसंदि न कयो ऐं असां बार बार पुछंदा रहियासीं त जेको आहे तव्हांजो हिते इंचार्ज आहे तव्हांजी मौजूदु छा आहे, रैंक छा आहे, पर हुन इहा ई ॻाल्हि कई त मां वठी मां चेक कंदो रहंदो आहियां ऐं हीउ कानून असांखे जेको आहे सो सम्झ में नथो अचे। असां SSP पुछणु चाहियूं था त बिना कंहिं पुलिस अमलदार जे चौकी इंचार्ज जी हीअ चौकी हेॾी वॾी चौकी आहे जेका सिंध ऐं बलूचिस्तान खे मिलाईंदी रहे थी त उते ई जेको आहे कहिड़ो मतिलबु मसइलो आहे या छा मसइलो आहे कि पुलिस अमलदार मुक़ररु नथा कया वञनि। इहो सुवाल असां जेकाबाद जे SSP लाइ छॾियूं था ऐं हिते मौजूदु पुलिस अमलदार बि पिणु ॿुधायो त साईं जेको आहे सो असांजो इंचार्ज आहे जंहिं पंहिंजो नालो ॿुधाइण बि जेको आहे असांखे गवारा न कयो। कैमरामैन गुलाबलो सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़ कढ़ीखेरो।